एक भेरे कुछ साइंसदाननि में बहस शुरू थी वियो त इंसान के मौत मारींदो आहे या मौत जो ख़ौफ़ मारींदो आहे। कुछ साइंसदाननि जो चवणु हुयो त मौत मारींदो आहे ज़ाहिर आहे, कुछ साइंसदाननि जो इहो ख़्यालु हुयो त मौत जो ख़ौफ़ मारींदो आहे। ॿई पाण में टई न पिया ठहनि। कुछ कॾहिं चवनि पिया, घणा माण्हू चवनि पिया त मौत मारींदो आहे, घणा वरी साइंसदान चवनि पिया त न मौत जो ख़ौफ़ मारींदो आहे। त हुननि उहो फ़ैसिलो कयो त भला डेमो करे ॾिसूं, तजुर्बो करे ॾिसूं हिकिड़ो त मौत मारींदो आहे या मौत जो ख़ौफ़ मारींदो आहे। उन साइंसदान हिकिड़ो तजुर्बो कयो त जेल में विया, उते जेल सुप्रीडेंट खां पुछऊं त तव्हां वटि कोई कैदी आहे जंहिंखे फांसीअ जी सज़ा अचणी हुजे कुझु ॾींहंनि में। हुन चयो हा, हिकिड़ो कैदी आहे जंहिंखे फांसीअ जी सज़ा अचणी आहे हिन ॾींहं ते 2-3 ॾींहंनि में। हुन चयो असां हिन कैदी सां मिलण था चाहियूं ऐं कुझु क़ानूनी घुरिजूं पूरो करण खां पोइ असांखे उहो खपे कैदी। हुन चयोसि त छाजे लाइ? हुन चयो असांखे हुन तजुर्बो करिणो आहे हिकिड़ो। हुन चयो ठीकु आहे, तव्हां क़ानूनी तौर ते इजाज़त वठी अचो, असां तव्हांखे उहो ॾींदासीं, कैदी सां भली मिली वठो। साइंसदान हुननि खां पुछो त हिन कैदीअ जो को अॻियां पुठियां को वारिस? हुन चयोसि न, बिल्कुलु लावारिस आहे, सॼी उमिरि क्रिमिनल रहियो आहे ऐं इन करे हुनखे मौत जी सज़ा बि आहे। हुन जे केस में आहे अंदरि ऐं हुन ते साबित थी वियो आहे हुनखे हिन तारीख़ ते फांसी ॾियणी आहे असांखे। हुन चयोसि तव्हां हुनखे फांसी न ॾियो, असांजे हवाले कयो हुनखे। हुन चयोसि अगरि उहो पाण राज़ी थिए थो त भली हुनखे तव्हां मोटिवेट कयो। साइंसदान हुननि कैदी सां मिलिया, हुननि खे चयूं त अदा हाणे मसइलो इहो आहे जो सॼी उमिरि तूं कया गुनाह, सॼी उमिरि क़त्ल बि कई, माण्हुनि खे रंजाई, धाड़ा बि हयईं, फुरूं बि कई, हाणे मरण खां पोइ त कंहिंजे कमु अचु। हुन परेशान थी वियो त मां ज़िंदगी में कॾहिं कंहिंजे कमु न आयुमि, त मरण खां पोइ कीअं कंहिंजे कमु ईंदुसि। हुन चयोसि अची सघे थो, जंहिं ॾींहुं तोखे फांसीअ जो ऑर्डर आयल आहे ज़ाहिर आहे उहो वापसि नथो थी सघे, उन ॾींहुं असां तोखे हितां वठी वेंदासीं, AC कमरे में तोखे सुम्हारींदासीं, तुंहिंजे जिस्म जो सॼो रतु असां कढंदासीं, उहो रतु कंहिं ग़रीब खे कमु अची वेंदो, कंहिंजी ज़िंदगी बची वेंदी। तुंहिंजी दिलि बि असां ऑपरेशन ज़रिए कढंदासीं, कंहिंखे दिलि जी ज़रूरत हूंदी उनखे लॻाईंदासीं। तुंहिंजा जेके फिफड़ा आहिनि, तुंहिंजूं अखियूं आहिनि, तुंहिंजो हूअं ई अॻियां पोयां वारिस कोई न आहे जेको तुंहिंजो लाश वसूल करे ऐं दफ़नाए तोखे या कुझु करे क्रियाक्रम करे तुंहिंजो को। उहो परेशान थी वियो, हुन चयो यार हाणे मरणो त हूअं ई आहे, भला सॼी ज़िंदगी कंहिंजे कमु न आयासीं, मरण खां पोइ भला कंहिंजे कमु अचूं, माना हिन में बख़्शिश थी वञे मुंहिंजी। हुन चयो ठीकु आहे साईं, मरणो त हूअं ई मूंखे आहे ऐं मां तव्हां खां राज़ी आहियां, लिखी ॾेई थो वञां। साइंसदाननि सॼियूं क़ानूनी घुरिजूं पूरियूं करे उन ॾींहं ते हुनखे वठी विया हुतां हॉस्पिटल में हुनखे सुम्हारे AC वारे कमरे में। हुनखे चयूं तूं हाणे अखियूं बंदि करे सुम्ही पए, हाणे असांजो कमु आहे। हू आराम सां सुम्ही पियो त साइंसदाननि बजाए हुनजो ब्लड, हुनजो रतु कढण जे हुनखे ताक़ती ड्रिप हणी छॾियो। हुनखे ताक़ती ड्रिप हयूं त हुन ज़हनी तौर ते त हू तयारु हो त हाणे बसि मां मरियमि, ॼाण मरी वियुमि, ॼाण मौत आयो, ॼाण मौत आयो। ऐं जेको तव्हां ॾिठी हूंदी जेका दिलि जी ECG हलंदी आहे, हेठि मथे थींदी आहे, जेको लकीरूं हलंदियूं आहिनि, उहे हली हली 5 मिंटनि खां पोइ टूट हुनजी दिलि बंदि थी वई, मौत जे मुंहं में हले पियो। हालांकि हुनजे जिस्म खे ताक़त पिया ॾियनि उहे साइंसदान, पर जीअं त हुनखे मौत जो इहो ख़ौफ़ हुयो त मां हाणे ॼाण वयुमि, सॼे जिस्म जी ब्लड निकिरे थी, बसि ज़हनी तौर ते उहो तयारु हुयो, त मौत जे ख़ौफ़ में हू मरी वियो। उनखां पोइ साइंसदाननि हुननि खे चयो त ॾिसो मौत त हिनखे आयो, मौत सां त मरी वियो, पर मौत जे ख़ौफ़ हिनखे मारे विधो। तव्हां ॾिठो आहे अक्सर डॉक्टर छा कंदा आहिनि, डॉक्टर जॾहिं बि कोई मरीज़ वेंदो आहे त हुनजी साइकी सां खेॾंदा आहिनि। असांजो ॾाढो सुठो दोस्त आहे डॉक्टर मुमताज़ अली गोपांग साहब, या डॉक्टर नवाज़ गाओ, ॿिया बि सुठा सुठा डॉक्टर आहिनि, उहे मरीज़ जी साइकी सां खेॾंदा आहिनि। उनखे चवंदा आहिनि हाणे जेका मां हीअ दवा ॾियां त उन हिकु ई हिकु अथई बसि, हे पहिरियों वज़न खाईंदे न, पहिरें वज़न सां उथी घुमंदो फिरंदो वतंदे, ऐं माण्हू उहे सही थी वेंदा आहिनि। केतिरा ई माण्हू त वरी मौत खे मात ॾेई करे मोटंदा आहिनि। केतिरनि खे वरी माण्हुनि खे डॉक्टर चवंदा आहिनि त साईं हे न बचंदो, हे मुश्किल बचे, पर हू मौत खे मात ॾेई करे बची वेंदा आहिनि। जेके डॉक्टर हुनखे लाइ चवंदा आहिनि त हीउ न बचंदो, डॉक्टर पाण फोत थी वेंदा आहिनि बाद में। सो मौत त बरक़ आहे, उहो जॾहिं अचिणो हूंदो आहे उहो ईंदो आहे। जीअं पहिरीं वीडियो में मां तव्हांखे ॿुधायो, तव्हां 7 पे 7 फिल्म ॾिठी हूंदी अमिताभ बच्चन वारी, जंहिंमें डबल पार्ट आहे अमिताभ जो। उनमें हिकिड़ो सीन आहे जॾहिं हुन जेका अपाहज छोकिरी हूंदी आहे माज़ूर व्हीलचेयर ते, उनखे टास्क मिलंदो आहे अमजद खान जे तरफ़ां, जेको ॿियो अमिताभ बच्चन खणी ईंदा आहिनि, उनखे टास्क मिलंदो आहे उन छोकिरीअ खे क़तल करिणो आहे, छो जो सॼी जाइदाद उन नाले ते हूंदी आहे। ऐं हुन ॿिए अमिताभ खे हीरो जेको हूंदो आहे असली, जेको हुनजो भाउ हूंदो आहे, 7 पे 7 में 7 भाइर हूंदा आहिनि, वॾो भाउ अमिताभ हूंदो आहे, उनखे उहो अगवा करे पाण रखी छॾींदो आहे। ॿियो हुन जहिड़ो नकली हुनखे मोकिले छॾींदो आहे हुननि जे घर, छोकिरी हुन वटि रहंदी आहे त
राति जो उथी करे जेको हुन अॻियां चाकू कढंदो हुनखे मारण जे लाइ, त जेका माज़ूर छोकिरी हूंदी आहे, जंहिंजे ॼंगुनि में साह न हूंदो आहे, उहा हुन मौत जे ख़ौफ़ खां चवंदा हाणे मूंखे मारे थो अलाए छा, उथी भॼणु शुरू कंदी आहे, उथी भॼी वेंदी आहे। उहो पाण परेशान थींदो आहे त हीअ त माज़ूर हुई, हीअ त काॾे भॼी न पई सघे, पर जीअं त हुनखे मौत जो ख़ौफ़ त मूंखे मारणु आयो आहे, हुन ॼंगुनि में साह पइजी वियो ऐं हू उथी भॼणु लॻी। सो मौत जो ख़ौफ़ जेको हूंदो आहे न, उहो इंसान खे मारे छॾींदो आहे। हिन वीडियो में तव्हांखे कहिड़ो सबक़ु मिले थो, इहो मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो तव्हांखे कीअं लॻी, हिन सिलसिले खे जारी रखां या बंदि कयां, फ़नी क्लिप्स शुरू कयां, कॉमेडी क्लिप्स भित भित सां मिलियल आहे उहा शुरू कयूं, या अञा हिन सिलसिले खे हलायूं जंहिं मां तव्हां कुझु मोटिवेट थियो था, कुझु सबक़ु मिले थो तव्हांखे, त मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो सुठी लॻी हुजे त अॻिते बि शेयर कजो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।